जी नाज़रीन, अवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर अहम रिपोर्ट अवां सां शेयर कंदासीं। अहमदपुर जो वॾनि शहरनि सां 2 महीननि खां वठी ज़मीनी रस्तो बहाल न थी सघियो। मेन रोड ते हिन वक़्त बि 2 फुट पाणी बीठल आहे, जंहिं करे मुसाफ़िर गाॾियुनि जी अचु वञु पिणु बंदि आहे। हज़ारे मुसाफ़िर बरसाती गंदे पाणीअ मां गुज़रण ते मजबूर आहिनि। तालके तोड़े ज़िले इंतिज़ामिया बि इन मसइले ते अखि न पटी आहे। MNA सैयद जावेद शाह जीलानी ऐं MNA सैयद राशिद शाह राशिदी बि पंहिंजे वोटरनि खां मुंहुं फेरे छॾियो। तफ़सील खां अव्हां खे आगाह कंदासीं। टाउन कमेटी अहमदपुर ऐं सवें ॻोठनि जो वॾनि शहरनि सां ज़मीनी राब्तो बहाल न थी सघियो आहे। मेन रोड ते लालणवाह खां अॻियां घुनिया स्टाप वटि 200 फुट रोड ते 2 फुट खां वधीक पाणी बीठल आहे, जंहिं करे गुज़रंदड़ मुसाफ़िर औरतुनि तोड़े ॿार अज़ाब मां गुज़री रहिया आहिनि। उन सिलसिले में सियासी समाजी अॻुवाणनि ऐं रोड तां गुज़रंदड़ मुसाफ़िरनि DC खीरपुर AC किंगरी चूंडियल नुमाइंदनि सैयद जावेद शाह जीलानी ऐं MPA पीर सैयद राशिद शाह राशिदीअ खां अपील कई आहे त हंगामी बुनियादनि तां रोड तां पाणी हटाए अचु वञु खे बहाल करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।